अस्सलाम वालेकुम नाज़रीन, और इसी रहा धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हिमूर। जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। पंजनि सीटनि वारा वॾ वज़ारत लाइ ब्लैकमेल करे रहिया आहिनि। आऊं उन्हनि मंझां न आहियां, इमरान ख़ान सां गॾु आहियां। अपोज़िशन हाराईंदी, ॻाल्हियुनि ज़रिए हल कढण ऐं सुलह सफ़ाई ॾांहुं वञणो पवंदो। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो। बेतमादी जी रिथ में मुख़ालिफ़ धुर खे नाकामी थींदी। अपोज़िशन ब्लैकमेल करे रही आहे। मुख़ालिफ़ धुर तहमुल ऐं बुर्दबारी जो मुज़ाहिरो करे। ईअं न थिए जो अपोज़िशन खे 1 साल बदिरां 10 साल इंतज़ार करणो पए। पार्लियामेंट लाजिस में हुकूमत फ़ौज के तलब करे सके पई, पर ॻाल्हि एतिरो अॻिते न वई। मक़सूद पटेवाले बाबति शहबाज शरीफ़ बेहतर नमूने ॿुधाए सघे थो। अपोज़िशन वारा शिकस्त मञीदे साॻी पगार ते ई कमु कंदा। मुख़ालिफ़ धुर वारा हाराइण बाद बि तंग कंदा रहंदा। शेख साहब जी इज़त करियूं था, पर हू विसारे रहियो आहे त शेख रशीद उन जमायत जे बुज़ुर्गनि सां शागिर्दीअ वारे ज़माने में पैसा वठंदो हो। वफ़ाक़ी वज़ीर मोनस लाई जो घरू वज़ीर जे बयान ते रद्द अमल। मुस्लिम लीग कॉफ जे 1-2 ॾींहनि अंदरि वॾे फ़ैसिले जो इम्कान। परवेज़ इलाही जी सरबराही में मुशावरती इजलास। चौधरी शुजात हुकूमत जी कारकर्दगीअ खां नाराज़। इजलास में अॻवाननि मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत जी कारकर्दगीअ मां को बि ख़ुशि न आहे। कॉफ लीग खे जल्द पंहिंजो सियासी फ़ैसिलो करणो पवंदो। ईअं न थिए जो देरि थी वञे। इजलास में ॿियनि इत्तेहादियुनि सां बि सलाह मशवरा करण ते इतफ़ाक़। चौधरी शुजात जो चवणु आहे त कॉफ लीग कंहिं बि कशमकश जो शिकार न आहे। सुभाणे वारे इजलास में क़तई फ़ैसिलो करे सघिजे थो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवान विच में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते मुशावरत लाइ मुलाक़ात ते इतफ़ाक़। ज़रियनि मूजिब ॿिन्ही अॻवान में इत्तेहादी पार्टियुनि सां सलाह मशवरे बाबति हिकु ॿी मुलाक़ात जल्द इस्लामाबाद में थींदी। बेइतमादी रिथ ते बि सलाह मशवरा कया वेंदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणण बाबति सलाह मशवरा कया वेंदा। ज़रियनि मूजिब स्पीकर पारां मुबैना तौरु अपोज़िशन मेंबरनि खे घुराइण जे रद्द अमल में हिकमत अमली ते बि वीचारियो वेंदो। अपोज़िशन जो क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर ते मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि खे घुराइण जो इल्ज़ाम। स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ आणण जो फ़ैसिलो। मुख़ालिफ़ धुर स्पीकर जे अणदुराइब ते बि सवाल उथारे छॾिया। ज़रियनि मूजिब अपोज़िशन क़ौमी असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आणण जो फ़ैसिलो करे छॾियो। स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते अपोज़िशन मेंबरनि खां सहियूं करायूं वयूं। 100 खां वधीक अपोज़िशन मेंबरनि स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते सहियूं करे छॾियूं। अपोज़िशन ज़रियनि जो चवणु आहे त स्पीकर ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ कंहिं बि वक़्तु जमा कराए सघिजे थी। अपोज़िशन इल्ज़ाम मढ़ियो आहे त स्पीकर संदन मेंबरनि खे मुलाक़ातनि लाइ घुराए रहियो आहे। स्पीकर जे अहिड़े क़दम ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ आंदी पई वञे। हुकूमत मुख़ालिफ़ इत्तेहाद PDM जो अहम तरीन सरबराही इजलास सुभाणे तलब। PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान इजलास की सदारत कंदो। नवाज शरीफ़ इजलास में वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदो। इजलास में PDM में शामिल पार्टियुनि जा सरबराह शिरकत कंदा। इजलास में बेइतमादी जी रिथ बाबति PDM पंहिंजी हिकमत अमली तय कंदी। मौलाना फज़ल रहमान मुलाक़ातनि बाबति PDM खे एतमाद में वठंदो। मुख़ालिफ़ धुर जे बेइतमादी रिथ बाबति वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां MNS जा ख़दशा ख़त्म करण जो फ़ैसिलो। इमरान ख़ान जो अॼु ऐं सुभाणे MNS सां मुलाक़ातूं रिथियलूं। बेइतमादी जी रिथ बाबति ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रियनि मूजिब इमरान ख़ान सां मुलाक़ात कंदड़ MNS जी लिस्ट तयारु कई वई। ज़रियनि मूजिब वज़ीर आज़म असेंबली मेंबरनि खे पंहिंजी हिकमत अमली बाबति आगाह कंदो ऐं संदसि ख़दशा बि ख़त्म कंदो।
पॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी जो अलीम ऐं तरीन ग्रुप जे सियासी हैसियत मञण खां इनकार। संदसि चवण आहे त खेसि तरीन ऐं अलीम ग्रुप किथे बि नज़र नथो अचे। भेट जे निशान ते चूंडजंदड़ अख़लाक़ी तौर ते इमरान ख़ान खे ई वोट ॾियण जो पाबंद आहे। कंहिंखे सौदो करणो आहे त पहिरियां इस्तीफ़ा ॾे। IMF के बिजली ऐं पेट्रोल स्पन जे अघनि में लात ते ख़दशा। एमनेस्टी स्कीम जे ताज़नि टैक्सनि ते बि एतिराज़। पाकिस्तान ऐं IMF जूं ॻाल्हियूं कंहिं नतीजे ते न पहुची सघियूं। IMF खां 96 करोड़ डॉलर कर्ज़ जी ईंदड़ किस्त हासिल करण लाइ वर्चुअल इजलास ईंदड़ सूमर ते थींदो। पाकिस्तान IMF खां मंज़ूर थियल 6 अरब डॉलर कर्ज़ जो 50% हासिल करे। मीरपुर खास में PhD टेस्ट में फेल उम्मीदवार के ऑफर ऑर्डर मिलण वारे मामले की इंक्वायरी जूनियर क्लार्क ऐं ऑफिस सुप्रिंटेंडेंट समेत 4 ॼणा मुअतल। तालीम खाते के सेक्रेटरी गुलाम अकबर लगारी जो चवण आहे त डिस्ट्रिक्ट ऑफिसर एजुकेशन ऐं रिक्रूटमेंट कमेटी के चेयरमैन चमन लाल के अॻे ई मुअतल कयो वियो आहे। जांच बाद मथस केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वेंदो।